अस्सलाम वालेकुम। पेश आहे हिन वक्त जी मुख्तसिर ख़बर। आऊं आहियां खलील अहमद सोलंगी। रतो देरो लॻ यूसी वासनो माशी ऐं यूसी वॾा बोसण में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 39 वर्सी जे हवाले सां गॾिजाणी थी गुज़री, जंहिंजी सदारत मोहतरम एजाज़ अहमद लिगारी साहब जन कई। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी जदोजहद ऐं पाकिस्तान जे लाइ ॾिनल क़ुर्बानीनि ते रोशनी विधी वई। गॾिजाणी में पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका रतो देरो जो सदर मोहतरम एजाज़ अहमद लिगारी साहब, जनरल सेक्रेटरी लाला नज़र मोहम्मद पठान, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अता हुसैन नूनारी ऐं यूसी वासनो माशी चेयरमैन ज़मीर हुसैन सोलंगी ऐं यूसी वॾा बोसण चेयरमैन नज़र मोहम्मद बिरोही शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वर्सी जे हवाले सां ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा www.sonesindnews.com.pk।